दालुनि, मेवनि ऐं सब्जियुनि ते ॿधल खाधनि जो इस्तेमालु सिहत जे लाइ घणो फ़ाइदेमंद हूंदो आहे, पर छा तव्हां खे ख़बर आहे त उन्हनि खाधनि सां बेऔलादीअ जे मसइले ते बि ज़ाब्तो आणण में मदद मिले थी? अहिड़ी दावा ऑस्ट्रेलिया में थींदड़ हिक सिहत जी तहक़ीक़ में कई वई आहे। मोनाश यूनिवर्सिटी, सनशाइन कोस्ट यूनिवर्सिटी ऐं साउथ ऑस्ट्रेलिया यूनिवर्सिटी जी इन तहक़ीक़ में ॾिठो वियो आहे त अहिड़े क़िस्म जे खाधनि सां बेऔलादीअ जो शिकार थियण वारे ख़तरनि खे घटाए सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त इहे खाधा जोड़नि खे औलाद जी पैदाइश जो इम्कान वधाए छॾींदा आहिनि। बेऔलादी सॼी दुनिया में हिकु वॾो मसइलो बणिजी रहियो आहे, जंहिंजो शिकार 4 करोड़ 80 लख जोड़ा ऐं 18 करोड़ 60 लख माण्हू फर्दी तौर ते मुब्तला आहिनि। माहिरनि ॿुधायो आहे त औलाद जी ख़्वाहिश जे लाइ खुराक जी चूंड हिकु आम ऐं फ़ाइदेमंद तरीक़ो साबित थी सघे थो। हुननि चयो त औलाद हासिल करणु कुझु वॾनि फ़ैसिलनि मां हिकु हूंदो आहे, पर औलाद न थिए त जोड़नि जी ज़िंदगी वॾी मुतासिर थींदी आहे। तहक़ीक़ी रिपोर्टुनि मां साबित थियो आहे त वर्म मर्दनि तोड़े औरतुनि ॿिन्ही में बेऔलादीअ जो सबबु बणिबो आहे ऐं उन करे अहिड़े खाधनि जी चूंड करणु घुर्जे जेके उन में घटिताई आणनि था। इन हवाले सां अहिड़ियूं शाहिदियूं ॾिठियूं वयूं आहिनि जेके सिहत वारे सणभ ऐं फिलियोनॉइड्स, फ्रूटनि, सब्जियुनि ऐं दालियुनि जे घणे इस्तेमाल, जॾहिं त ॻाढ़े ऐं तेज़ पकल खाधनि ऐं गोश्त जो घटि इस्तेमालु औलाद हासिल करण में वॾो मददगार साबित थी सघे थो। रूमी समुंड जा माण्हू अन्न, ज़ैतून जो तेल, मेवा, सब्जियूं, ॿिज, दालियूं, ॾही, पनीर, मच्छी, गोश्त या अंडा घणा खाईंदा आहिनि, जॾहिं त ॻाढ़ो गोश्त तमामु घटि इस्तेमालु कंदा आहिनि। उन जी भेट में हाणोकी दुनिया में ओलह जी तिर्ज़ वारा खाधा घणा पसंदि कया वञनि था, जिन में नुक़सानकार सणभ, तेज़ पकल खाधा, कार्बोहाइड्रेट्स ऐं हैवानी प्रोटीन जो जजो मिक़दार शामिल आहिनि, जेके फाइबर, विटामिन्स ऐं मिनरल्स जी घटिताई जे करे जिस्म में वर्म पैदा कनि था। माहिरनि ॿुधायो आहे त वर्म वारा खाधा ऐं बेऔलादी खां हिफ़ाज़त जे विच में मौजूदु ॻांढापन खे सम्झण सां औलाद जा ख़्वाहिशमंद जोड़ा पंहिंजी ज़िंदगी मटाए सघनि था। अहिड़नि खाधनि जे इस्तेमाल सां औलाद हासिल करण जा इम्कान वधी वेंदा आहिनि ऐं इहो ई सबबु आहे त तहक़ीक़ जा नतीजा हौसलो ॾींदड़ आहिनि।